खैपुर में चौमासी जी बरसात तबाही मचाए छॾी, मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी। आला इख़्तियारनि खां सार लहण जी अपील, को हिननि ग़रीबनि जी मदद कई वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल सत्तार महराणी। जी खैरपुर में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त चौमासी बरसातनि तबाही मचाए छॾी, मुतासिरनि जी कंहिं बि सार न लधी। आला इख़्तियारनि खां सार लहण जी अपील आहे, को हिननि ग़रीबनि जी मदद करे। यूसी शादी शहीद में लाॻीतो चौमासी बरसातूं पवण करे केतिरनि इलाइक़नि में बरसातनि तबाही मचाए छॾी। चूंडियल नुमाइंदनि तोड़े इंतज़ामिया जा पोल पधरा थी विया। यूनियन काउंसिल शादी शहीद जे ॻोठ दरिया खान लुंड दरगाह हज़रत सखी शादी शहीद ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठ सखी शादी शहीद में पुरियत गुलाब फ़कीर रुंद, गुल मोहम्मद शेख, फ़तेह मोहम्मद बुगटी, मोहम्मद उस्मान मरी। ॻोठ दरिया खान लुंड में पुरियत मिसकीन मोहम्मद बख्श लुंड दरगाह हज़रत सखी शादी शहीद भरिसां ॻोठ मियो खान बुगटी में मियो खान बुगटी, हेबत बुगटी ऐं ॿियनि ॻोठनि जी हलिया चौमासी बरसातनि सबबि पाणी बीहण करे घर ड्रही पट पइजी विया। पुरियत खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। दरगाह हज़रत सखी शादी शहीद जो सजादा नशीन फ़कीर ज़ाकिर हुसैन रिंद, फ़कीर मीर नादर हुसैन रिंद, गाज़ी खान मूसा खेल, उस्ताद हबीबुल्ला लाखो ऐं ॿियनि जी मीडिया अॻियां ॿुधायो त असीं सालनि खां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा था अचूं, रुगो ख़ाली दिलासनि खां सवाइ कुझु नाहे मिलियो। हिन वक़्तु असां ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं, को बि मदद करण लाइ तयारु नाहे। सजादा नशीन फ़कीर ज़ाकिर हुसैन रिंद ॻाल्हाईंदे चयो त देह हज़रत सखी शादी शहीद वार्ड नंबर 3 पहाड़ी पट्टी में आहे। बरसात सबबि 500 फुट पहाड़ तां लहंदड़ पाणी ॻोठनि, फसलुनि ऐं सिंध जो ॿियो नंबर क़ब्रस्तान दरगाह हज़रत सखी शादी शहीद जो क़ब्रस्तान आहे। तक़रीबन 50 खां वधीक ज़ातियुनि जो क़ब्रस्तान आहे। पहाड़ तां लहंदड़ पाणी क़ब्रस्तान खे मुसमार ऐं ड्राहे पट करे छॾियो आहे। क़ब्रुनि में बिल्कुलु घारा पइजी चुका आहिनि। फ़कीर ज़ाकिर हुसैन रिंद वधीक चयो त DC खैरपुर ॿियनि इलाइक़नि जो दौरो करे थो, पर दरगाह हज़रत सखी शादी शहीद में कोई दौरो या का मदद न कई आहे या को ॾुख सूर मदद राशन वग़ैरह न ॾिनो वियो आहे ऐं खुलियल आसमान हेठां वेठल आवाम टेंट वग़ैरह न ॾिनो वियो आहे। MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जिलानी ऐं MPA मुनवर हुसैन वसाण या DC खैरपुर तरफ़ां जेकी कुझु मौजूदा बल्दियाती चूंडनि नुमाइंदनि खे मिलियो आहे, उन्हनि पंहिंजा नवाज़ी पॉलिसी करे ख़ुशामद ते ॾिनो आहे। असां तक जे MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जिलानी ऐं MPA मुनवर हुसैन वसाण, सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण ऐं वज़ीर आला सिंध पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी DC खैरपुर खां मुतालबो था करियूं त चौमासी बरसात मुतासिरनि जी माली मदद कई वञे ऐं नोटिस वठी बेनज़ीर हाउसिंग स्कीम मां घर ठाराए ॾिना वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।